कराची सोशल फोरम पर कराची जा मसला ऐं उन्हनि जो हल जे उनवान सां शहीद मखदूम बिलावल विलेज में एक तकरीब कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे सरबराहनि शिरकत कई, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ, मुस्लिम लीग नवाज़, फंक्शनल लीग, SUP, जिस्म, NGP, STP, क़ौमी अवामी तहरीक, SNP, अवामी राज तहरीक ऐं सियासी समाजी अदीबनि, दानिशवरनि, कलमदड़नि समेत वकीलनि, डॉक्टरनि ऐं ज़िंदगी जे हर शोबनि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। कराची सोशल फोरम जे सरवाण महबूब अब्बासी, SUP सरबराह नायब सदर एजाज सामटियो, MPA करीम बख्श गबोल, हमीदा गांगुरो, सुप्रीम कोर्ट जे सीनियर वकील सैयद गुलाम शाह, आसिफ बालादी, यूनिस महर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कराची जो हल इहो आहे त असां सभु गॾिजी पंहिंजे इलाइक़नि जा मसला आला ऐवाननि ताईं पहुचायूं ऐं पंहिंजनि माण्हुनि खे जेके दीनदार ईमानदार माण्हू आहिनि ऐं इंसान मोहबत रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे ऐवाननि में पहुचायूं, जेकी तव्हां ऐं असां जे मसइलनि खे उजागर कनि ऐं उन्हनि मसइलनि खां चङी रीति वाक़िफ़ हुजनि, असां मां हुजनि, जिन खे अहसास बि हुजे। असां जेसि ताईं हिकु न थींदासीं, मुनज़िम न थींदासीं, तेसि ताईं को बि मसइलो हल न थींदो। उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाइर आहिनि ऐं उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त सिंधी ॻाल्हायो, सिंधी लिखो, सिंधी सिखो, पंहिंजे ॿचड़नि खे सिंधी बणायो ऐं उन्हनि खे सिंधी कल्चर मुतलिक़ ॿुधायो। हिते ई रहणो आहे तव्हांखे ऐं असांखे, छो जो तव्हां बि सिंध सूबे जा बचा आहियो ऐं असां बि सिंध सूबे जा पुट आहियूं। हिन सूबे तव्हांखे इज़त मान ॾिनो आहे। सिंध हमेशह मोहब्बतुनि जी सरज़मीन रही आहे, माखीअ खां मिठड़ी, साह खां प्यारी धरती, इंसान ज़ात ला अमुन, आशिती, मोहब्बत, एकता जो मिसाल आहे। हिन धरती जो जाओ मोहब्बत जो पालणहार आहे। सिंध धरती जो जाओ मोहब्बत ॼाणे थो, नफ़रतुनि खां दूर रहे थो ऐं अचो सभु गॾिजी सिंध खे संवारियूं।